सुप्रीम कोर्ट शौकत अज़ीज़ सिद्दीक़ी जे बरतरफ़ीअ जो सुप्रीम जुडिशल काउंसिल जो फ़ैसिलो कलदम करार ॾेई छॾियो आहे। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान काज़ी फ़ाइज़ ईसा जी सरबराही में 5 रुकनी बेंच शौकत सिद्दीक़ी जी आइनी दरख़्वास्त ते ॿुधणी 23 जनवरी 2024 में मुकमिल कई हुई। अदालत केस जो 22 सुफ़्हनि ते ॿधल तफ़सीली फ़ैसिलो जारी कयो जेको चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान तहरीर कयो हो। सुप्रीम कोर्ट जे जारी कयल फ़ैसिले में चयो आहे त सुप्रीम जुडिशल काउंसिल तरफ़ां शौकत अज़ीज़ सिद्दीक़ी जे बरतरफ़ीअ खे गैर क़ानूनी करार ॾिनो वियो आहे, जॾहिं त 11 अक्टूबर 2018 ते सदर वज़ीर आज़म जी सिफ़ारिश ते संदसि बरतरफ़ीअ जो नोटिफिकेशन जारी कयो हो। अदालती फ़ैसिले में चयो आहे त जस्टिस शौकत अज़ीज़ सिद्दीक़ीअ खे बहाल नथो करे सघिजे। खेसि रिटायर्ड जज सम्झियो वञे। हू इस्लामाबाद हाई कोर्ट जे जज जी हैसियत सां रिटायर थी वेंदो ऐं समूरियुनि मुराहतुनि ऐं पेंशन जो हक़दार हूंदो। वाज़ह रहे त इस्लामाबाद हाई कोर्ट जे जज जस्टिस शौकत अज़ीज़ सिद्दीक़ीअ खे 11 अक्टूबर 2018 ते कुझु इदारनि ख़िलाफ़ ॻाल्हाइण ते उहिदे तां हटाए वियो हो। इस्लामाबाद हाई कोर्ट जे उन वक़्त जे सीनियर जज जस्टिस शौकत अज़ीज़ सिद्दीक़ी 21 जुलाई 2018 ते रावलपिंडी बार में पंहिंजी तकरीर दौरान हसास इदारनि ते अदालती कम में मुदाख़लत जो इल्ज़ाम मढ़ियो हो। अॻूणे जज शौकत अज़ीज़ सिद्दीक़ी जे बयान ते पाक फौज जे पब्लिक रिलेशन डिपार्टमेंट ISPR पारां बेरद अमल ज़ाहिर कंदे रियासती इदारनि ते लॻायल इल्ज़ामनि जी जांच जो मुतालबो कयो वियो हो। शौकत अज़ीज़ सिद्दीक़ी सुप्रीम जुडिशल काउंसिल तरफ़ां खेसि उहिदे तां हटाइण वारे फ़ैसिले ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट में अपील पिणु दाख़िल कई हुई।